पाकिस्तान में वॾे अंग में नौजवान छोकरनि ऐं छोकिरियुनि जी आबादी आहे ऐं छोकरनि ऐं छोकिरियुनि जा रिश्ता थियण पिणु हिकु वॾो मसइलो आहे। इहो ई सबबु आहे जो ऑनलाइन रिश्तो कराईंदड़ इदारा बि पाकिस्तान में कमु करे रहिया आहिनि। हिते हिक खां वधीक शादियुनि जो रुझान पिणु ॾिसण में अचे थो त ॿिए पासे अहिड़ा नौजवान ऐं नारियूं बि आहिनि जिन खे को रिश्तो नाहे मिली रहियो हूंदो। कॾहिं कॾहिं जोड़ा हिक ॿिए खे पसंदि करे शादी करण जो फ़ैसिलो कंदा आहिनि, पर इहे केतिरी हद ताईं कामयाब थींदा आहिनि इन हवाले सां हिकु सर्वे कई वई आहे। आमतौर ते हिकु शादी अहिड़ी हूंदी आहे जॾहिं घोट ऐं कुंवार पाण माइट या दोस्त या हिक ॿिए सां मुलाक़ात करे चुका आहिनि ऐं हिक ॿिए खे सुञाणींदा आहिनि। इन्हनि जो रिश्तो तय थींदो आहे त खेनि फ़ैसिलो करण में सवलाई थींदी आहे। के रिश्ता अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके मुकमल तौर ते घोट या कुंवार खां अणॼाण हूंदा आहिनि ऐं इन्हनि जो ख़ानदान संदन शादी तय करे छॾींदो आहे ऐं ज़ाल मुड़ुस ॿई हिक ॿिए खां अणॼाण हूंदा आहिनि। रिश्ता थियण जो टियों क़िस्म पसंदि जी शादी आहे, जंहिंमें कॾहिं कॾहिं घर भाती बि राज़ी हूंदा आहिनि त कॾहिं वरी उन्हनि खे राज़ी करणो पवंदो आहे। के जोड़ा अदालत में शादी कंदा आहिनि त किन जो सफ़र शादीअ खां अॻु ई पुॼाणीअ ते पहुचंदो आहे। इन जा खणी कहिड़ा बि सबब हुजनि, पर सर्वे में ॿुधायो वियो आहे त समूरे पाकिस्तान में जेके जोड़ा पसंदि जी शादीअ जी ख्वाहिश कंदा आहिनि या अहिड़ी कोशिश कंदा आहिनि, उन्हनि में रुगो 5% जोड़ा ई कामयाब थी सघंदा आहिनि। ख़्याल रहे त शादी रुगो नौजवान ऐं नारीअ जो ॻंढिजण न, पर ॿिन्ही ख़ानदाननि जो ॻंढिजण हूंदो आहे। खणी उहे कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदा हुजनि या रंग नस्ल जा हुजनि, ऐं पसंदि जी शादी अहिड़ी सूरत में हिकु चैलेंज बणिजी वेंदी आहे। अवामी राय ते ॿधल गैलिप पाकिस्तान जे सर्वे में ॿुधायो वियो आहे त मुल्क में 85% जोड़नि जी शादी अरेंज हूंदी आहे, यानी ख़ानदाननि तरफ़ां तय कई वई हूंदी आहे।